गॾु बकरी ऐं कुतो सफ़र ते निकिता ऐं बस में चढ़िया। बस जॾहिं कुझु अॻिते हली त कंडक्टर आयो ऐं हिननि खां किरायो घुरियईं। गॾु त शुरूअ में ई पंहिंजो मुकमिल किरायो हिन खे ॾेई छॾियो ऐं आज़ादु थी वियो। कुते खां जॾहिं कंडक्टर किरायो वरितो त कुते हिन खे वॾो नोट ॾिनो ऐं कुते जी बकाया अञा कंडक्टर जे तरफ़ रहियल हुई। बकरीअ कंडक्टर खे चयो त कुझु अॻिते हलूं त पोइ मां तोखे किरायो ॾियां थी। अॻिते हली को स्टॉप आयो जिते गॾु जंहिंजो मुकमिल किरायो ॾिनल हुयो उहो लही हलियो वियो। जॾहिं कुते जो स्टॉप आयो, कुतो जीअं बस मां लथो त कंडक्टर बस खे डबल करे बस भॼाए निकिरी वियो ऐं कुते खे बकाया ॾिनी ई कान। बकरी जॾहिं बस मां लथी त उनजो किरायो ॾिनल कोन हुयो ऐं बिना किरायो ॾियण जे उतां फ़रार थी वई। उन ॾींहं खां पोइ तव्हां जॾहिं बि ॾिठो हूंदो त गॾु तव्हांखे हमेशह विच रोड ते हलंदे नज़र ईंदो, छो त उनजो पंहिंजो मुकमिल किरायो ॾिनल आहे। कुतो जॾहिं बि का रोड ते सवारी ॾिसंदो आहे त उनजे पोयां कढ लॻंदो आहे। उहो इन जे करे जो उनजी बकाया रहियल आहे, उनजी रक़म रहियल आहे, उनजो किरायो जेको अधु आहे उहो रहियल आहे। जॾहिं त बकरी जॾहिं बि रोड तां का गाॾी क्रॉस कंदी आहे ऐं जेकॾहिं रोड जे भरिसां बकरी बीठल हूंदी आहे त उहा उतां भॼी वेंदी आहे। उनजो सबबु इहो आहे जो उन किरायो नाहे ॾिनो, उन ॾे किरायो अञा ताईं रहियल आहे।